अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। अल्लाह कबूली ऐं महबूब जी हिजरत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। सरकार सफ़र इन में सिद्दीक़ के चूंडे खयो। सरकार सफ़र इन में सिद्दीक़ के चूंडे खयो। अल्लाह जी मर्ज़ी ऐं सिद्दीक़ जी संगत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। हदीस में ईंदो आहे न, साहबा सुहारन टे ॻाल्हियूं पसंदि कयूं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ अब दुनिया में फरमायो त मूंखे टे शयूं पसंदि। सभ खां पहिरीं ॻाल्हि फरमायो त मुंहिंजी नज़र हुजे इमामुल अंबिया जो चेहरो हुजे, मूंखे सॼी दुनिया में इहो वधीक अफ़ज़ल आहे। पोइ शाइर इस्लाम चयो आहे त ॼणो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी दुआ अल्लाह क़बूल कयो। महबूबन करीमन खे हिजरत जो मौक़ो मिलियो, हिजरत जो हुकुम मिलियो। 3 ॾींहं 3 रातियूं महबूब करीम सां अबू बकर गॾु पे अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा जे चेहरे अनवर जा दीदार कया। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। अल्लाह कबूली ऐं महबूब जी हिजरत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। निकताब मुहाजिर थी मक्के खां मदीने ॾे। निकताब मुहाजिर थी मक्के खां मदीने ॾे। काफ़िर बि लॻी कढ पिया, काफ़िर बि लॻी कढ पिया, पर कुफ़र जी ज़िल्लत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। रस्ते में घिरिया चुरमी, रस्ते में घिरिया चुरमी सिद्दीक़ ऐं पैगंबर। रस्ते में घिरिया चुरमी सिद्दीक़ ऐं पैगंबर। चुर सौर जी इन जे करे, चुर सौर जी इन जे करे संसार में शुहरत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। उन गार ते पेर खणी कुफ़ार जो टोलो पुगो। उन गार ते पेर खणी कुफ़ार जो टोलो पुगो। नाकाम मगर मोटियो, नाकाम मगर मोटियो, अल्लाह जी कुदरत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। 3 रातियूं रहिया गॾु गॾु महबूब ऐं परवानो। 3 रातियूं रहिया गॾु गॾु महबूब ऐं परवानो। सम्झण में सआदत या अल्लाह जी हिकमत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। सिद्दीक़ जे झोलीअ में आरामी मोहम्मद थियो जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिद्दीक़ जे झोलीअ में आरामी मोहम्मद थियो। केॾी त अज़ीम ॾिसो, केॾी त अज़ीम ॾिसो सिद्दीक़ जी क़िस्मत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। नज़रुनि जे अॻियां चेहरो दीदार कया दीदुन। नज़रुनि जे अॻियां चेहरो दीदार कया दीदुन। ख़ुश ॻाल्हि ॿुधी, ख़ुश ॻाल्हि रफ़ीक ॿुधी, ख़ुश ॻाल्हि रफ़ीक ॿुधी अरबीअ जी उम्मत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी। अल्लाह कबूली ऐं महबूब जी हिजरत थी। अन्नज़ुर इला वजहका सिद्दीक़ जी हसरत थी।